मिठाणी खां इमरान उल्लाह मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ मिठाणी प्रेस क्लब जे सालियानी बाडी जे चूंड थी गुज़री। सदर खुबदार अली मशहूरी जनरल सेक्रेटरी सवार हुसैन चांडियो चूंडिजी विया। तफ़सील मुजिब मिठाणी प्रेस क्लब साल 2025 जी बाडी चूंडी वई, जंहिंमें सदर खुबदार अली मशहूरी, सीनियर नायब सदर रियाद हुसैन चांडियो, जनरल सेक्रेटरी सवार हुसैन चांडियो, नायब सदर शौकत अली मलिक, डिप्टी जॉइंट सेक्रेटरी जाहिद हुसैन पंवर, खजानची मुनवर अली सोलंगी, प्रेस सेक्रेटरी मीर मुख्तियार सुमरो, ऑफिस सेक्रेटरी इमरान उल्लाह मलिक ऐं ऑडिटर मुज़फ़र हुसैन सतो चूंडिया विया। जॾहिं त एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा मेंबर जिन में मुख्तियार अमन सतो, फिदा हुसैन शेख, मीर खान नायद, शाहिद अली मलिक ऐं वकार अमन सतो पिणु चूंडिया विया। उन मौक़े ते मिठाणी प्रेस क्लब जे सदर खुबदार अली मशहूरीअ जो चवणु हो त आउं बेहद शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो जिन मूं ते एतमाद कदे मूंखे सदर मुंतख़ब कयो। संदसि चवणु हो त वचन कयूं था त हमेशह जीअं हाणे बि मज़लूम अवाम जो सघारो आवाज़ बणिजी पंहिंजे कलम ज़रिए बाअख़्तियार इदारनि ताईं सदन आवाज़ पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदुसि। जॾहिं त मिठाणी प्रेस क्लब जे समूरनि उहिदेदारनि पारां पिणु इहो वचन वरिजायो वियो त सथ जा समूरा साथी हम आवाज़ थी करे मज़लूम अवाम सां गॾु साफ़िन सां थींदड़ बेवाजिबियुनि ऐं संदनि दरपेश ईंदड़ मसइलनि खे खेनि भरपूर साथ ॾींदा रहंदासीं।